अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़फ़र नान स्टाफ चैनल में तव्हांखे भली कार। अॼु तव्हांखे मिलाईंदुसि मां घोटकी जे बहितरीन हकीम सां। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अब्दुल फताह संगड़ जो सिक भरियो सलाम क़बूल पवे। उम्मीद अथमि त ख़ुशबाश हूंदा, टिड़ंदा टेकंदा, मिड़कंदा मेकंदा, ॿियो हूंदा गुलाब जे गुलनि जीअं। सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। साईं जुअर बाजरी कीअं आहे तव्हां? ख़ुशि आहे? ख़ैर आहे? साईं असां ख़ुशि आहियूं ऐं तव्हांजी ख़ैरियत बि अलाह पाक खां मतलूबु आहे। सर तव्हांजी वॾी ॻोल्हा कईसीं, सॼो शहर मूं ॻोल्हियो, वॾियुनि नंढनि बंगलनि ते वियुमि, वॾियुनि नंढनि तव्हांजे जेको तव्हां जेका हॉस्पिटल आहे उते बि वियुमि, पर पोइ तव्हां हिते वेठा पार्क में, उनजो सबबु छा आहे खुलियल माहौल में वेहण जो? सर ॻाल्हि इहा आहे त असल में माण्हू अची इहे लाइनियूं जूं लाइना लॻियूं पियूं हूंदियूं आहिनि, पोइ उनखे दवाऊं ॾेई ॾेई थकिजी था पऊं। पोइ इन करे चयोसि त छो न भला जो पार्क जो मज़ो वठिजे। पार्क में सिर्फ़ु वेहंदा हो या वॉक बि कंदा हो? सर पहिरियों त वेहंदा आहियूं, थकिजी पवंदो आहियां। छो मुंहिंजी जेका क्लिनिक आहे उहो तमामु परे आहे, त थकिजी करे हिते वेहंदो आहियां, साह पटींदो आहियां जी। ऐं उनखां पोइ जेको आहे PT कंदो आहियां ऐं ट्रेनिंग बि कंदो आहियां, थोरी वर्जिश कंदो आहियां। अच्छा सर, अच्छा मूंखे इहा बि ख़बर पई आहे तव्हां हिकमत करण खां अॻु में आर्मी में हूंदा हो? सही, मां जेको आर्मी में हिकिड़ो ईअं सम्झो सुठो ब्रिगेडियर हुयुसि हुते। अच्छा सर, अच्छा जी जी। ऐं उतां पोइ असां ॾाढा जेको आहे त ॾाढा जेका हमला कयासीं गैर मुल्कनि ते, जंहिं असांखे जेको आहे उन ते असां फतह थियासीं। अच्छा सर, मूंखे इहा बि ख़बर पई त तव्हां इंडिया जे 35 फ़ौजनि सां अकेला विढ़िया हो, इन्हनि खे भॼाए तव्हां कढियो हो। इहो वॾी बहादुरी वारी ॻाल्हि हुई त हिकु अकेलो सिपाही जेको आहे उन सां जेका जंग कई आहे, जेको उन सां विढ़ियो आहियां। ऐं सो मूं वटि गोलियूं बि तमामु ख़तमु थी वियूं, ऐं पोइ हिकु जेका गोली बची, जेको पोइ आउं वझ वठी करे उनखे बंदूक हईं, जीअं मरी पिया ऐं जो बंदूक उन्हनि जूं खणी करे उनखे हयसि। सर वॾी ॻाल्हि आहे सर, तव्हां वॾा बहादुर आहियो माशाल्लाह। ऐं सर उन खां पोइ मूंखे इहा बि ख़बर पई आहे त तव्हांखे अदाकारी जो बि शौक़ु आहे, तव्हां अदाकारी बि कंदा हो? जी जी, अदाकार जो तमामु बेहद मूंखे शौक़ु आहे। पर कॾहिं कॾहिं दोस्त चांस मूंखे मिलियो बि आहे, कुझु फिल्मनि में बि कमु कयो आहे, चैनल ते बि कयो आहे। तव्हां सिंध TV ते जेके ड्रामो ॾिठो हुजे मिट्टी जा माण्हू, त उन में मां सेरे फेस ते आहियां हुते। अच्छा सर, उते बि तव्हां कमु कयो आहे। सर तव्हांजो पसंदीदा अदाकार केरु आहे? न सर, असुल दिलि जी ॻाल्हि कई त क़ुर जो कसम साईं, जेको सलाहुद्दीन तुनियो आहे न, तमामु बहितरीनु एक्टर आहे ऐं मुंहिंजो पसंदीदा एक्टर आहे। अच्छा, छोकिरियुनि में तव्हांजी पसंदीदा अदाकारा सर? सर शर्मा छो था सर, ॿुधायो सर। साईं उहा आहे शमा मंगी साहिबा। सर उहा त पोड़ी आहे सर, छोकिरी किथे आहे? सर तव्हां जेकॾहिं मुंहिंजी अखियुनि सां ॾिसंदा आहियो, मुंहिंजी नज़रुनि सां ॾिसंदा आहियो, त तव्हांखे जवान लॻंदी ऐं 20 सालनि जी लॻंदी तव्हांखे। सर मूंखे हिते हिकिड़ी ख़बर पई त हिते घोटकी में कंहिं हुनजी ताजपोशी कई, पोइ तव्हां जॾहिं ख़ुदकुशी कयो पिया, मूंखे ख़बर पई रुख में। सर इहा ॻाल्हि त पुछण वटि आहे। तमामु बहितरीनु अहिड़ी ख़ूबसूरत ऐं तमामु बहितरीनु आर्टिस्ट जो साम्हूं हुजे त माण्हू खे दिलि चवंदी त मां ख़ुदि कजी पिया। बरल सर, अच्छा सिंध जी कहिड़ी पौड़ी अदाकारा तव्हांखे वणंदी आहे, जंहिंमें तव्हां मुतमइन हुजो? सही आहे, बि तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहे जंहिंजो नालो आहे राणी अब्बासी। अच्छा, उहा तव्हांखे वणंदी आहे? बिल्कुलु वणंदी आहे। त तव्हांजी नज़रनि में उहा पौड़ी आहे? मिसाल तौर ते पौड़ी बि आहे, कुझु माना अधु जवान अधु पौड़ी आहे। अच्छा अच्छा, अधु जवान अधु पौड़ी आहे। अच्छा, उहो कहिड़ो अदाकार आहे सिंध जो जेको तव्हांखे न वणंदो आहे, तव्हां हुनखे ॾिसो तव्हांखे वरी कावड़ ईंदी हुजे, यार अलाह करे साम्हूं मुंहिंजो न अचे? बस जो नालो न वठि, छो डिॼो था उन खां? उनखां डिॼा नथो मां। अच्छा हा, उहो आहे मामा लालू। अच्छा, उन खां उहो तव्हांखे न वणंदो आहे? बिल्कुलु न, ठुप न वणे मूंखे। यार ईअं न करो, सिंध जो वॾो अदाकार आहे, वॾो नालो आहे। भली हुजे पर मूंखे कोन वणे। सर आख़िर में तव्हांखे छा जे लाइ उन खां तव्हांखे कावड़ आहे? बसि ओवर एक्टर माना हिकिड़ो जीअं चवंदा आहिनि। सर इहो ॾिसो, इहो इन पासे ॾिनो वञो। अच्छा ॿियो इहो ॿुधायो त तव्हांखे जेके सिंध जा डायरेक्टर आहिनि, उन्हनि में कहिड़ा कहिड़ा डायरेक्टर पसंदि आहिनि? हा सर, तमामु सुठा डायरेक्टर आहिनि, जंहिंमें पंहिंजो मुनीर सियाल आहे हिकिड़ो, ऐं उनखां पोइ ॿियो आहे साईं ज़फ़र खोकर, असांजो ॾाढो वेठो आहे जेको असांजी इंटरव्यू करे तमामु आहे। उनखां पोइ मुमताज़ ख़ासि करे जेको आहे सर, मुमताज़ साहब लॻे थो पोइ बीठो आहे, इहो आहे न, ॾिसो थोरो ॾिसो सही। अरे साईं 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 आरिफ कलादी असांजो दोस्त सऊदी में, हुनजे लाइ को पैगाम? साईं असां आरिफ कलादी साहिब खे चवंदासीं त जल्दी मोटी अचु, न त हितां जी भॼी वेंदा। थैंक यू सर अब्दुल फताह, तव्हांजो इंटरव्यू करे ॾाढो मज़ो आयो। मौला तव्हांखे ख़ुशि कंदो, वॾी महिरबानी।